थी वई आहे त ॼण खां इनकार करे छॾियो हुयो। पाण इहा हीअं रस दिल नवाज़ कान घर मां धिका ॾेई कढी छॾियो थी। रईस दिल नवाज़ मुझो पीउ आहे ऐं उन जे तव्हांजे सोच में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उहे बिल्कुलु बि न सोचींदा आहिनि जीअं तव्हां सोचींदा आहियो। कीअं हुई अम्मा जी तबियत? ठीक हुई। हिन मतिलबु तव्हांखे कुझु बि कोन थियो हुयो न? न त पोइ खामखा अम्मा जी बीमारी जो बहानो करे वठ वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? जेकॾहिं नौकरनि खां कोई खोटे खोटे करे पुछा कंदो त मां बि कहिड़ो बहानो कंदसि? कंहिंखे कहिड़ो हक़ आहे त कोई मुंहिंजी जासूसी करे? मां कंहिंजे मामलनि में दख़ल अंदाज़ी कंदी आहियां छा? मूंखे त हक़ आहे न, या मूंखे बि कोन्हे को? मां हवेलीअ मां निकिरी गाॾी में मस थी विया त लाहौर में तव्हांखे फौरन रिपोर्ट थी मिली वञे। ओचितो तव्हांजी ॾाढी हमदर्द थी वई आहे तव्हांजी मेरल निसा। मां ई चयो मेरल निसा खे त तूं जेकॾहिं हवेली खां निकिरी त फौरन मूंखे इतला करे। छो? इन करे जो मां तोखे चयो त मुंहिंजी गैर मौजूदगी में तोखे ॿाहिरि काॾे बि न आहे वञिणो। मां तव्हांजी कैदी आहियां या तव्हांजी ग़ुलाम आहियां? मुंहिंजी ज़ाल आहीं तूं। त पोइ ज़ाल जे मथां एतिरो पाबंदी छो? इन करे जो ईअं ड्राइवर सां वञणु तुंहिंजो मूंखे सुठो कोन थो लॻे। हाणे ई छो? पहिरियां बि त ड्राइवर सां ईंदी वेंदी रही आहियां मां। पहिरियों जी ॻाल्हि ॿी हुई न। ऐं हाणे अहिड़ो छा थी वियो आहे? ॾिस सोफिया, मूंसां वधीक बहस न कर, मूंखे ॾाढी कावड़ थी अचे। यामीन खान, मुंहिंजो दिलि बि खटे सड़ियल कोन्हे को। ऐं मां बि इहो ई थी चाहियां त तव्हां बि मूंसां वधीक बहस न कयो त बहितर आहे। एक तो बगैर मुझी इजाजत जे तू गोठ हली वई है ऐं वरी तू मुसा बदतमीजी भी थी करी। बदतमीज सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।